अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मुंहिंजो जेको पहिरियों प्रोग्राम हो तव्हां तमामु घणो पसंदि कयो, उनखे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई, मैसेज जे ज़रिए, मैसेंजर जे ज़रिए मूंखे मैसेज कया ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। ऐं ॿी बि मां तव्हां सां गुज़ारिश कंदो हलां त जिथे जिथे मूंखां ग़लती थिए, दोस्तनि खां ग़लती थिए, त बराए महिरबानी मूंखे दरगुज़र कजो। छो जो हीउ प्रोग्राम को ऑफिशियली न आहे त मतिलबु टीवी ते अचण वारा माण्हू जेकर उहो ॻाल्हाईंदा हुजनि उहे तव्हां जे आॾो ॻाल्हाइनि था ऐं ग़लतियूं कनि था। हीअ असांजी लेवल जा माण्हू जॾहिं असां कैमरा जे आॾो ईंदा आहिनि त काफ़ी कोताहियूं थींदियूं आहिनि, काफ़ी सारियूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। इन जे लाइ जेके वॾा हुजनि उहे नंढो भाउ सम्झी दरगुज़र कनि ऐं जेके नंढा आहिनि उहो वॾो भाउ सम्झी दरगुज़र कनि। तव्हां जी जेकी हौसला अफ़ज़ाई कई उन्हनि जा लख थोरा, तमामु घणी वॾी महिरबानी। अॼु हिकिड़ी ॿी गपशप सां गॾु, ॿी कचहरी सां गॾु तव्हांजे आॾो पेश थियो आहियां। ऐं अॼु जेकी शख़्सियत, जेको माण्हू जंहिंसां कचहरी थींदी, उहो आहे शहनाज़ ॻोठ में सुपर प्रिंस मार्ट वारो इमदाद अली सूमरो। अचो त इमदाद अली सूमरे खां कचहरी कयूं, गपशप कयूं। ऐं इमदाद अली सूमरो तव्हांजे विच में रहंदड़ माण्हू आहे, तव्हां सां रलियल मिलियल आहे, को एतिरो वॾो माण्हू न आहे, हू कारोबारी माण्हू आहे। ऐं उनखां अॼु असां कुझु सवाल कंदासीं, कुझु गपशप कंदासीं ऐं उहो वीडियो तव्हांजे आॾो पेश कंदासीं। ऐं इन उमेद सां त हीअ नंढी कोशिश जेकी असां शुरू कई आहे, तव्हां हिनखे लाइक कंदव ऐं पसंदि कंदव। तव्हां टाइम ॾिनो ऐं तव्हां लख थोरा नओं सिलसिलो असां शुरू कयो आहे, इंटरव्यू ऐं कुझु सवाल जवाब करणु। तव्हां बि हिकिड़ा मज़दूर माण्हू आहियो, सोचियोसीं त तव्हां सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कजे, गपशप कजे। बिल्कुलु उन हवाले सां पिपरी जा माण्हू इलाही सतरा तव्हांखे सुञाणींदा हूंदा, नंढा वॾा पोड़ा, लेडीज़ जेके पोरियूं वीचारियूं आहिनि उहे सभु तव्हांखे सुञाणींदियूं हूंदियूं। सो उहे सिर्फ़ु इमदाद अली सूमरे जे नाले सां तव्हांखे सुञाणींदियूं। पर हाणे जेको हीउ प्रोग्राम आहे, उनजी जेकी पहिरीं एजेंडा ई सम्झो या सवाल ई सम्झो त तव्हां पंहिंजो मुकमल तारुफ़ करायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो इमदाद अली पाण सूमरो आहियां ज़ात जो। ऐं असांजो बेसिक जेको ॻोठु आहे उहो बख़्श जतोई, तालको ॾोकरी ऐं ज़िलो लाड़काणो उहो आहे। ऐं जेको आहे सो उतां पोइ असां शिफ्ट थी आयासीं हिते कराचीअ खे असांखे माना तक़रीबन 14 साल थी विया आहिनि हिते कराचीअ में शिफ्ट थिए। चलो दादा, पहिरियों तव्हांखे मतिलबु हिकिड़ो नंढो किराने जो दुकानु हुयो ऐं हाणे माशाअल्लाह तव्हां वॾे हिकिड़े मार्ट जा मालिक आहियो आहिनि। हीअ पिपरी जेको असां वेठा आहियूं शहनाज़ ॻोठ, हा बिल्कुलु। ऐं हिन पिपरी शहनाज़ ॻोठ में हेॾो वॾो तव्हां मार्ट खोलियो आहे ऐं मार्ट जा मालिक आहियो। तव्हां हिन कारोबार में महारत कीअं हासिलु कई, ॾिसण वारनि जे लाइ, जीअं उनखे बि? हा बिल्कुलु, इहो तव्हांजो सही सुवालु पुछो तव्हां। शायदि दरअसल असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं स्कूल में, इंटर क्लियर कई, इंटर खां पोइ बेरोज़गारीअ जो आलम रहियो थोरो घणो। उन में जेको आहे सो असां अख़बार वग़ैरह या ॿी कंहिं शइ ॾिसंदा रहंदा हुआसीं, या इश्तिहार ईंदा ड्यूटीज़ जा या इन्हनि जा। पोइ उन में ॾिसंदा हुआसीं त हर माण्हूअ खे तजुर्बेकार माण्हू खपंदो हुयो। त जेको लिखंदो बाबा 2 साल जो तजुर्बो हुजेसि, 3 साल जो तजुर्बो हुजे। असां वटि त तालीम खां असां ॿियो पढ़ियासीं कोन, निकितासीं कोन काॾे, पढ़िया खां अलावा निकितासीं काॾे कोन, त तजुर्बो त कंहिं शइ जो हुयो ई न जो असां कंहिंसां ॿुधायूं त बाबा असांखे इहो तजुर्बो आहे। त निकिरी उन सिलसिले में पोइ बाबा खे मां चयो त भला हिते को बेरोज़गारी जो सिस्टम आहे त भला ॿाहिरि मोकिल असांखे, दुबई वग़ैरह। पोइ मां दुबई, बाबा मूंखे 3 सालनि जी वीज़ा हूंदी तॾहिं ॿाहिरि निकिरी वियासीं असां दुबई। जंहिं महिल असां वियासीं त उते जेको कमु आहे, उते जेका महिनत आहे, उहा ॾिसी करे उते वञण खां पोइ असांखे इहो अहसासु जाॻियो त पंहिंजो वतन ऐं पंहिंजो मुल्क कीअं हूंदो आहे ऐं परदेस कीअं हूंदो आहे। उन हवाले सां जेको आहे सो असांखे वॾो अहसासु बि रहियो। उनखां पोइ जेका उते महिनत आहे, उते ई महिनत, पोइ इहो असां पंहिंजो टाइम त पूरो कयोसीं उते, पर उनखां पोइ इहो ई तइ करे छॾियो मूं त बाबा एतिरी जेकॾहिं असां महिनत पंहिंजे मुल्क में कयूं त शायदि असां हितां खां वधीक कमाईंदासीं ॿाहिरि मुल्कनि खां। पोइ इहो सोचे करे पोइ मां पंहिंजो हिकिड़ो नंढो शॉप खोलियो, जंहिंमें असां जेको आहे सो किरियानो हुयो, उन में प्लस में असां समोसा बि हलाईंदा हुआसीं, पकोड़ा बि हूंदा, असां सब्ज़ी बि हूंदी असां सां गॾु।
हिते न ॾोकरी में न हिते? पिपरी कराची में। सही। पोइ उन खां पोइ जेको आहे सो 2007 में असां इहो खोलियोसीं। 2007 में पोइ उन में मां जीअं मां ॿाहिरि महिनत करे आयुमि ऐं ॿाहिरि ॾिसी आयुसि जेको सिस्टम सॼो, उन हवाले सां असां एतिरी महिनत मां हिते कई, एतिरी महिनत जंहिं महिल हिते कई त अल्हम्दुलिल्लाह त दिन दुगनी राति दुगनी इन ई महिनत कंदा आयासीं। मूं सां गॾु मुंहिंजा भाइर हूंदा 4 5 मां आहियां ऐं मुंहिंजो बाबा बि हूंदो गॾु असां सां ई हिकिड़े ई शॉप ते एॾी महिनत करे अल्हम्दुलिल्लाह पोइ असां हिन मंज़िल ते पहुतासीं 13 सालनि में। हा ॾिसो यार, तव्हां हिकिड़ी 5 मिंटनि में कहाणी मुख़्तसिर करे ॿुधाई जी, पर हिन 5 मिंटनि जी कहाणी में वॾो हिकिड़ो अरसो लॻल आहे, वॾी महिनत लॻल आहे ऐं महिनती माण्हू लाइ काश मुमकिन नामुमकिन न आहे। बिल्कुलु तमामु ज़बरदस्त। अच्छा भाईदार, त हिकिड़ा माण्हू ॾिसो न, तव्हां हलंदी रोज़ी ऐं हलंदो कारोबार अध में छॾे ॾींदा ऐं उन्हनि खे को फ़ाइदो बि न मिलंदो आहे, पोइ अॻे खां ॿिए खां वरी टियों, पोइ सॼी ज़िंदगी माना ईअं ई हूंदा त उन्हनि जे लाइ मतिलबु तव्हां छा चवंदो? दरअसल ॻाल्हि इहा आहे अदा त सिंधीअ में हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त जिथे विञाइजे उते ई ॻोल्हिजे। त इन अहिड़ी रीति सां मां उन हवाले सां ॻाल्हि कंदुमि त जेके असांजा कारोबारी हज़रात आहिनि या जेके असांजा हर साल ॿिए खां पोइ कारोबार मटाईंदड़ जेके छोकिरा आहिनि नौजवान आहिनि उन्हनि खे मां इहो ई चवंदुमि त उन हवाले सां त जिथे विञाइजे उते ई ॻोल्हिजे। त जेको कारोबार तव्हां हिकिड़ो नथा हलाए सघो या कीअं, उन ई कारोबार में जेको आहे सो तव्हां ग़लतियूं ॻोल्हियो पंहिंजूं त असांजी हिन कारोबार में हलंदड़ शमेना हीअ कारोबार मुंहिंजो सुठो पियो हले ऐं हाणे छो नथो हले, त उन में तव्हां ग़लतियूं ॻोल्हियो पंहिंजूं त मां हिन में अॻु में हीअं कंदो हुउमि ऐं हाणे मां उन में मां टाइम नथो ॾियां या उन में मुंहिंजी तवजह न आहे, कहिड़े लिहाज़ सां छो पोइ ते वियो, छाजे करे पोइ ते वियो, उन में ई तव्हांखे इहे शयूं मिली वेंदियूं। त उन में जेकी कोताहियूं उन ऐं जेके तव्हां मक़सदु उन में ग़लतियूं करे वेठा आहियो उहे सोच सां तव्हांजूं वापसि अची वेंदियूं ऐं तव्हांखे अची वेंदो त माना जेकी का ग़लती करे चुका उनखे सुधारण जी कोशिशि करे वरी वराए तव्हां उहो साॻियो कारोबार सही तरह करे सघो था। हिकु त ऐं कारोबार रोज़ु मटाइण सां इहो नुक़सानु आहे त जेको आहे सो माण्हू 2 साल हिकिड़े खे लॻायासीं कारोबार में, वरी था नथो हले, वरी ॿियो खोलियो, वरी उन में नओं तजुर्बो करे जेसि ताईं, पर जेकॾहिं उन खे तव्हां साॻे तजुर्बे वारे कारोबार खे वराए नए तर्ज़ सां नए तरीक़े सां वरी वराए नए तरीक़े सां खणी अचणु ईंदव त शायदि तव्हां कामयाबु थी वेंदव वराए साॻी कारोबार। तमामु ज़बरदस्त। हा वाकई ईअं ई करणु घुरिजे। बिल्कुलु, हा बिल्कुलु, छो जो ईअं ई साल ज़ाया थींदा आहिनि, साल ज़ाया उमिरि ख़तमु थी वेंदी। अच्छा हा, त हिकिड़ो ॾिठो वियो आहे त हीउ जेको वॾो मार्ट तव्हां पिपरी अंदरि नंढो शहर आहे, ॻोठ आहे सम्झो। हा बिल्कुलु ठीकु आहे, ॻोठ में तव्हां हेॾो वॾो मार्ट खोलियो, इहो मार्ट तव्हां हिकिड़ो जेके एरिया वेझा वेझा शहर ई लॻनि था, गुलशन अदीद, रॉयल सिटी या जेके क़ाइदाबाद वॾा जेके इलाइक़ा आहिनि, हीउ मार्ट तव्हां उते बि लॻाए सघो पिया, कोई नंढे हिन पिपरी ॻोठ में छो? दरअसल त इहो इन करे हिते लॻायो आहे जो हिते मुंहिंजी राइश पंहिंजी दरअसल हिते ई आहे पिपरीअ में, ऐं जेको मुंहिंजो नंढो दुकानु हुयो उहो जेको खोलियो हुयो उहो बि हिते पिपरीअ खां ई शुरू कयो मूं। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां हिते ई जेको आहे सो हिन ई इलाइक़े मां अल्हम्दुलिल्लाह रोज़ी जेका बि कई आहे सुठे लेवल ते, ऐं हिते मूंखे इज़त मिली आहे, हितां जे माण्हुनि मुंहिंजी तमामु घणी इज़त कंदा आहिनि ऐं जेके बि सोशल जेके माण्हू मुंहिंजा दोस्त आहिनि, उन खां अलावा जेके बि मुंहिंजा दुकानदार आहिनि ॿाहिरि ऐं जेके बि मुंहिंजा मोहल्ले वारा आहिनि या पड़े वारा आहिनि या परियां जेके पाड़े खां परते बि थोरा घणा रहनि था, अल्हम्दुलिल्लाह मूंखे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। पोइ मां इहा ई सोच करे हिते कयो त मां हितां ई जेकॾहिं हिकिड़ी शइ हासिलु कई आहे त मां इहो ई ख़र्चु वरी हिननि जे ई मथां कयां, हिते ई कयां, त मुंहिंजो फ़ाइदो बि इन में ई आहे प्लस में, ऐं हिन एरिया जी माना हिकिड़ो लुक बि ठहंदो त वाह हिते वरी मार्ट बि आहिनि पिपरीअ में, कंहिंजी घुमण लाइ सामान हिकिड़ो शइ थी वेंदी, ॿुधाए सघे थो बाबा असांजे पिपरीअ में केरु बि दोस्त यार ईंदो कंहिंसां ॿुधाईंदो त बाबा असां वटि हिते मार्ट बि आहिनि, त उन लिहाज़ सां हिकिड़ो वैल्यू असांजे इलाइक़े वधी वेंदो, उन लिहाज़ सां मां हिते सोचे करे मूंखे रिस्पॉन्स बि सुठो मिलियो। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु ज़बरदस्त। भाईदार, त कारोबार करण लाइ त पैसा घुरिजनि जी। हाणे हिते जेके ग़रीब गुरबो माण्हू आहे उहो पैसा एतिरा काॾां आणे जो माना हेॾा वॾा कारोबार करे ऐं धंधादारी करे? अदा कारोबार लाइ हिकिड़ी मूंखे हदीस यादि अची वई हींअर, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे, हिकिड़ो असाबी आयो साईं जन वटि, त साईं जन खे अर्ज़ु कयईं त साईं मुंहिंजो वक़्तु ॾुखियो थो गुज़रे ऐं मूं वटि
का शइ खाइण पीअण लाइ कोन आहे, मां सफ़र गुज़र कीअं कयां, मूंखे तो तरीक़ो या हल ॿुधायो। त नबी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयुसि त तव्हां वञी कारोबार कयो। त असहाबीअ अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मूंखे खाइण जे लाइ हींअर पैसा न आहिनि, त मां कारोबार कीअं कयां। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फरमायो त तव्हां वटि घर में छा पियो आहे, त उन असहाबी अर्ज़ु कयो त मूं वटि हिकु चादर खां अलावा ॿी का शइ न आहे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त चलो चादर उहा खणी अचो। जॾहिं असहाबी चादर खणी आयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आवाज़ु लॻायो त भाई कंहिंखे, उते असहाबी मौजूदु हुया, त हीअ कंहिंखे खपे, त हिकिड़े असहाबी आवाज़ु लॻायो त मूंखे खपे। पोइ उहो कुझु चंद रियाल हूंदा उन टाइम में, या अशरफियूं हूंदियूं उन टाइम में, उन्हनि पैसनि चंद पैसनि में माना उहा खपाई उन खां पोइ जेको आहे सो जेके पैसा उनखे मिलिया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबी खे फरमायो त हिन में अधु पैसनि मां कुहाड़ो वठि ऐं अधु पैसनि मां वञी जेको आहे सो पंहिंजो अॼोको सफ़र गुज़र कर। सुभाणे इन कुहाड़े मां वञी सुबुह जो साजरो जो उथी ऐं काठियूं करे अचु जंग मां काठियूं एतिरियूं करे अचु जेको तुंहिंजो अधु खपाइण सां तुंहिंजे सॼे ॾींहं जो सफ़र गुज़र जीअं थी वञे, ऐं बाक़ी अधु उहे जमा कंदो वञु। त उन असहाबीअ जीअं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि तीअं ई हुननि कयो। कुझु सालनि खां बाद में जॾहिं असहाबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिलणु आयो त चईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त असां अल्हम्दुलिल्लाह सरकार असां मां ॾाढो ख़ुशि आहियां, ऐं हींअर माना मां वॾो कारोबार आहे मुंहिंजो लकड़ीअ जो, ऐं मां तमामु घणो ख़ुशि आहियां। त इन असांखे इन हदीस मां साफ़ ज़ाहिर थो थिए त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे कारोबार करण लाइ का बि पैसनि जो असांखे न चयो आहे त पैसा हुजणु ज़रूरी आहे। कारोबार निकिरी पवणु ज़रूरी आहे, निकिरी पवणु ज़रूरी आहे। त हिमत करण सां, निकिरी पवण सां हर शइ थी वेंदी आहे। मुंहिंजा भाउ जेको आहे सो माना इन हदीस क्लियर थी ॿुधाए असांखे, मतिलबु हिमत ऐं जज़्बे हा निकिरी पवण जी ज़रूरत आहे। सही आहे, तमामु ज़बरदस्त हदीस मां वाक़ई इहो साबित थिए थो त हिकिड़ो जोश जज़्बो हुजे, हिमत हुजे, सचाई हुजे। सचाई न आहे त हर शइ नामुमकिन आहे। बाक़ी घर वेहण सां इहा ॻाल्हि त न थींदी त बाबा घर वेठे को न मिलंदो, कोई ॾेई बि न वेंदो। तमामु ज़बरदस्त ऐं सिलसिले खे अॻिते वधाईंदे बिल्कुलु त हीअ जेके दोस्त असांखे ॾिसंदा आहिनि, असांजा रिश्तेदार बि हूंदा, माइट मिट बि हूंदा, त इन ॾिसण वारनि जे लाइ को नौजवाननि जे लाइ अमली को पैगाम हुजे जेको उन्हनि दिलि ते असरु करे। मां सभ खां पहिरियां त पंहिंजी ज़िंदगी जो हवालो ॾींदुमि उन्हनि नौजवान खे जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि या ॿुधी रहिया आहिनि। त मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, मां बेरोज़गारी बि गुज़ारी, उन खां पोइ किथे मज़दूरी कईसीं सम्झो, उहा बि गुज़ारी सम्झो। त उन हवाले सां मां चवंदुमि त जेके नौजवान असांजा जेके ॻोठनि में आहिनि, जेके सफ़ा अहिड़े ॻोठनि में रहनि था जेके का शइ आमदरफ़्त न आहे, त उन्हनि खे चवंदुमि त शहरनि तरफ़ निकिरी अचनि ऐं पंहिंजी महिनत शुरू कनि, पोइ मज़दूरी लेवल ते शुरू कनि, पोइ या कंहिं फैक्ट्रीअ लेवल ते किथे बीहनि वञी, या पंहिंजो कारोबार कनि, ऐं या वरी किथे माना हिकिड़ो नंढे में नंढो कारोबार बि शुरू कंदा त उहो बि वॾे वॾो थी सघे थो। त उनखे चवंदुमि त घर वेहण सां कुझु बि न आहे। घर वेहंदो माण्हू त उन में का बि शइ हासिलु न थींदी। घर में त घर जो ई अकुलु रहिजी वेंदो। ॿाहिरि निकिरण सां 5 दोस्त मिलंदा, 5 दोस्त ठाहींदो माण्हू, 5 ॿियनि माण्हुनि सां मिलंदो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिली करे हुनजी सोच तब्दील थी वेंदी। सोच तब्दील थियण सां छा थींदो जो माण्हू कंहिं न कंहिं मंज़िल ते अॻिते अची पहुची वेंदो। ऐं कोशिशि कयो, मुंहिंजा जेके ॿुधनि था हींअर दोस्त यार या ॿियो को जेके बि आहिनि, त उन्हनि खे जेको आहे सो मां गुज़ारिश कंदुमि त कराची बेस्ट शहर आहे असांजो सिंध जो, उन में अचो ऐं उन में रोज़गार जा मौक़ा बि घणा आहिनि ऐं फैक्ट्री लेवल ते कमु बि तमामु घणो आहे ऐं पंहिंजो सेल्फ बिज़नेस बि तमामु सुठो आहे। ऐं नंढे खां नंढो सेल्फ बिज़नेस बि तव्हां करे सघो था हिते जेको बि आहे। त माना हिकिड़ो नंढी लेवल ते मां बि हिते ईअं ई आयो हुउमि ऐं नंढी लेवल ते ई जेको आहे सो कमु शुरू कयो हुउमि, समोसा ऐं पकोड़ा हलाइण जो कमु। ऐं पोइ उन खां पोइ असां सब्जी खोलीसीं। सब्जी खोलण खां पोइ वरी थोरो मां किराने जो हिकिड़ो सेटअप रखियो ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हींअर मां मार्ट ते वेठो आहियां। ज़रूरु हाणे इहे मां डायरेक्ट त मार्ट ते न आयो हुउमि, टाइम लॻो हिन में, तक़रीबन मूंखे 14 साल थी विया आहिनि। 14 साल हाणे ॿियो साल आहे मां मार्ट हलायां थो, माना 12 साल तक़रीबन मूंखे हिन महिनत में लॻा।
त ज़रूरु टाइम लॻंदो आहे हिकिड़ी शइ खे हासिलु करण लाइ, उन में जिदोजहद लाज़मी जारी हुजे। ऐं कारोबार में या जेको तव्हां कमु कयो था उहो पंहिंजो हिकिड़ी ॻाल्हि मेन हिन में आहे त नेक नियति ज़रूरी आहे। नेक नियति ऐं पंहिंजी जुस्तजू पंहिंजी जारी रखे। महिरबानी वॾी महिरबानी भाईंदार। ऐं तमामु ज़बरदस्त हिकिड़ो सिख्या जो हिकिड़ो ॾांहुं मिलियो तव्हां मां, जेकी तव्हां गपशप कई, ॻाल्हि ॿोल कई, ऐं तमामु घणो असां तव्हां मां कुझु सिखियासीं। त मतिलबु नंढे कारोबार खां वरी वॾो कारोबार करण मां बि तव्हां महारत ऐं गिरफ़्त हुन में हासिलु कई, कीअं कई, ज़रूरु ॿुधण वारनि बि जेको ॿुधो हूंदो। ऐं दोस्तो हीउ हुयो असांजो इमदाद अली सुमरो, जेको शहनाज़ ॻोठ में मौजूदु आहे, सुपर प्रिंस स्मार्ट वारो मालिक। दोस्तो उमेद है हीअ वीडियो तमामु घणो पसंदि कंदो, लाइक कंदो ऐं हिन मां हिकिड़ो सबक़ु वठंदव ऐं सोशल मीडिया जो भरपूर फ़ाइदो वठंदे हिकिड़ी नई कचहरी ऐं नई गपशप सां गॾु तव्हां गॾु हाज़िर थींदासीं। ऐं उमेद है त असां खां किथे ग़लती थी हुजे त उहा बि तव्हां दरगुज़र कंदव, पंहिंजो नंढो भाउ सम्झी, पंहिंजो वॾो भाउ सम्झी हिकिड़ी ॿी कचहरी ऐं ॿी गपशप सां गॾु तव्हां सां गॾु वरी पेश थींदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।